मतलब दिल सां तो चवां जो मुझे आडो एतरी वरी पर्सनैलिटी है जो मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि। बिल्कुल। सो मां वधीक वक़्तु विञाइण खां बग़ैर मां आपा के गुज़ारिश कंदुसि आपा फ़हमीदा के तो वे स्टेज ते अचनि ऐं असां सां कुझु लफ़्ज़ ॿोली जे बारे में ॻाल्हाइनि। आपला ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। असांजो क़ीमती असासो आहे आपा। सब खां अवल थोड़ा मञणु चाहींदसि इमराती सिंधी सोशल फोरम जा जिन मूंखे हिते घुरायो आहे। का वॾी तकरीर कान कंदसि, सिर्फ़ु तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे बारे में थोरो थी सघे थो तव्हांखे ख़बर हुजे पर थोरो वधीक ॿुधायां। असां वटि अॼुकल्ह इहो ख़तरो या ख़दशो ज़ाहिर कयो थो वञे त ख़ुदा न ख़ास्ता सिंधी ॿोलीअ खे को ख़तरो आहे या उहा रहंदी अलाए न रहंदी। शहरनि में माण्हू जेके आहिनि से ॻाल्हाइनि नथा, ॿारनि सां अंग्रेज़ी या उर्दू था ॻाल्हाइनि। अगरि भारत जी ॻाल्हि कजे त उते हिंदी था ॻाल्हाइनि या अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि। त छा कुझु वक़्त खां पोइ सिंधीअ खे हिन धरतीअ तां, सिंध तां, हिंद तां या जिते जिते सिंधी वसनि था उतां ग़ाइबु करिणो पवंदो? न, थी नथो सघे। उन जे करे तव्हांखे थोरी तारीख़ ॿुधाइणु चाहींदसि। तारीख़ इहा आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मोहनजोदड़ो जे जेका सिंधू लिखत मिली आहे उहा साबित करे थी त हीअ ॿोली केतिरी पुराणी आहे। उन पुराणी ॿोलीअ खे कहिड़ा कहिड़ा ख़तरा लाहक रहिया आहिनि उन्हनि जो थोरो ज़िक्र करियां। सभ खां पहिरीं मज़हबी, सियासी ऐं लॾ पढ़ाइण जूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं असां वटि जॾहिं जॾहिं आयूं आहिनि तॾहिं सिंधीअ खे ख़तरो महसूसु कयो वियो आहे। संस्कृत ॿोली आई, उहा मज़हबी ॿोली आहे, धर्मी ॿोली आहे। सभिनी सम्झो त हाणे इहा ॿोली हावी पइजी वेंदी। उन ॿोलीअ खां घणो कुझु सिंधी ॿोलीअ वरितो पर हुनखे घणो कुझु ॾिनो बि। ऐं अहिड़े तरीक़े सां सिंधी ॿोलीअ हुन जा काफ़ी लफ़्ज़ खणी पर पंहिंजो ग्रामर न बदिलायो, पंहिंजो पाण खे जेको आहे सो महफ़ूज़ रखियो ऐं उहा अॻिते वधंदी रही। वरी अरब आया, अरबी ॿोलीअ जो वाहिपो वधियो, उन सां बि सिंधीअ दोस्ती कई ऐं हुन खां लफ़्ज़ वरितई ऐं उनखे घणा लफ़्ज़ ॾिनई। ऐं इहे ॿई ॿोलियूं न सिर्फ़ु धर्मी या मज़हबी हुयूं पर इहे सियासी ॿोलियूं बि हुयूं, छो जो इन्हनि जूं हुकूमतूं हुयूं। उनखां पोइ फ़ारसीअ जो दौरु थो अचे। फ़ारसी ॿोली तमामु घणो वक़्तु असां वटि सरकारी ॿोलीअ तौरु रही पर शाह लतीफ़ जहिड़ा शाइर जेके हुआ उन्हनि इनकार करे छॾियो त असां को इन ॿोलीअ में का शाइरी कंदासीं, को अदब लिखंदासीं या असीं घरनि में उहा ॻाल्हाईंदासीं। जेतोणीकि सरकार जी ॿोली हुई ऐं आलिमनि अदीबनि जी ॿोली हुई पर माण्हुनि उनखे अख़्तियार कोन कयो। वरी हाणोके दौर में तव्हां ॾिसो त असां वटि उर्दूअ जो ग़लबो तारी थियो। उर्दूअ जो ग़लबो तारी थियण खां पोइ असांखे लॻो त शहरनि में असांजा माण्हू उर्दू पिया ॻाल्हाइनि, सिंधी छॾे ॾिनी अथनि। ईअं कोन थियो ऐं आख़िरकार असांखे अहसासु थियो त असां पंहिंजी ॿोलीअ जी हिफ़ाज़त करियूं। ऐं अहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं था त जेतोणीकि उर्दू असां वटि घणी राइज कई वई पर उन जो रद्द अमल इहो थियो जो बंगाल में पाकिस्तान जे उन हिसे में जेको ईस्ट पाकिस्तान सॾिबो हो उते बंगाली ॿोलीअ लाइ तहरीक शुरू थी ऐं सिंध में सिंधी ॿोलीअ जे लाइ तहरीक शुरू थी। बंगालियुनि जे तहरीक जो असरु इहो थियो जो अॼु तव्हां हिते जेको ॾींहुं मल्हाए रहिया आहियो उहो असल में त 21 फेबररी आहे पर आउं सम्झां थी त वीकेंड हुअण जे करे 15 तारीख़ पिया मल्हायूं पर हूअ 21 फेबररी इहो बंगालियुनि जी क़ुर्बानीअ जो नतीजो हो। ऐं इन जे करे UN वारनि पाण इन ॾींहं खे मुक़ररु कयो त इहो मादिरी ॿोलियुनि जो ॾींहुं हुजे। हाणे अहिड़ी हालति में सिंधी ॿोलीअ खे कहिड़ो ख़तरो आहे? इहो ख़तरो असांखे हिकिड़ी ॿी ॿोलीअ मां थी सघे थो, उहा आहे अंग्रेज़ी। पर अंग्रेज़ीअ खे असां कोन छॾींदासीं छो जो उहा इल्म जी, अदब जी ऐं असांजे तरक़ीअ जी ॿोली आहे। त छा पोइ सिंधी पुठियां रहिजी वेंदी? न, अंग्रेज़ीअ खे बि असां कोन हथ मां छॾींदासीं
पर सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे घरनि में ज़िंदा रखंदासीं ऐं उनखे उहो चालमान ॾींदासीं जंहिंसां उहा पंहिंजो मान ऐं शान क़ाइमु रखी सघे। ऐं उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे घरनि में ॿारनि सां सिंधी ॻाल्हायूं। ॿारनि खे अगरि असीं अंग्रेज़ी स्कूलनि में पढ़ायूं था त घटि में घटि हिकिड़ो सब्जेक्ट जेको आहे सो सिंधीअ जो ज़रूरु पढ़ायूं। ऐं UAE में या मुल्क खां ॿाहिरि जेके बि सिंधी रहनि था, जेकॾहिं उन्हनि खे अहिड़ी का सहूलियत मौजूदु न आहे त हाणे त आशा चांद तव्हांजे साम्हूं वेठी आहे, उन जा ऑनलाइन कोर्सिस हलनि था। कुझु वक़्तु अॻे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ मां मूं पाण हिकिड़ो सॼो कोर्स ऑनलाइन शुरू करायो हो जेको अञा ताईं हलंदड़ आहे। तव्हां पंहिंजनि ॿारनि खे अहिड़े क़िस्म जा ॿिया बि घणेई फोरम्स आहिनि जिन ते सिंधी सेखारी वञे थी, उतां तव्हां उन्हनि खे सेखारियो। ॿियो न त भला तव्हां सभु सिंधी पढ़ियल आहियो, पंहिंजनि ॿारनि खे थोरी घणी सिंधी लिखणु पढ़णु सेखारे छॾियो। घर में माउ या पीउ वेहनि ऐं ॿारनि खे जेको आहे न सिर्फ़ु सिंधी आखाणियूं ॿुधाइनि, सिंधीअ में नर्सरी राइम्स या ॿारहं गीत ॿुधाइनि ऐं उनखां पोइ हू जेकॾहिं अलिफ बे बि थोरी घणी सेखारे छॾीनि त असांजो सिंधी अदब, सिंधी ॿोली सदाईं क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। सो इहो असांजो तव्हांजो सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी ॿोलीअ खे जियदान ॾियूं, हमेशह ज़िंदा रखूं। ऐं उहा अमर ॿोली आहे, उनखे कुझु थियणो कोन्हे, डप जी ॻाल्हि कान्हे, पर बहरहाल असांखे वरी थोरो ख़बरदार रहणो पवंदो ऐं पंहिंजूं कोशिशूं जारी रखणियूं पवंदियूं। तव्हांजी महिरबानी। हिकिड़ो मिंट तव्हांजे लाइ शीर लाइ अचो आपा प्लीज़। जवाद अमन खे ई रिक्वेस्ट कंदासीं त आपा खे शील्ड पेश कनि।